नाज़रीन, करमपुर नापरकोट थाने जे हद मां 1 महीनो अॻु ट्रक ड्राइवर फिदा हुसैन भंभरो खे हथियारबंदनि इंडस हाईवे खां अगवा करे कच्ची तरफ़ खणी फरार थी विया हुआ। मुवज़्ज़ी जी बाज़ियाबी लाइ वारसनि पारां इंडस हाईवे ब्लॉक करे धरणो हयो। वधीक तफ़सील ॾिसूं था हुसैन बख्श चोलियाणी जी हिन रिपोर्ट में। हिन वक्त असीं मौजूद आहियूं इंडस हाईवे रोड ते थाने नापरकोट मां 1 महीनो अॻु फिदा हुसैन बंभरो ट्रक ड्राइवर के हथियारबंद हथियार की ज़रूरत कच्चे तरफ़ अगवा करे खणी विया हुआ। हिन वक्त उन्हनि जे वारसनि एहतजाज करे रोड ब्लॉक कयो आहे। उहे असां सां गॾु मौजूद आहिनि। अचो त उनखां पुछा कि उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। फिदा हुसैन बंभरो असां कानपुर महर तालका खानगढ़ जा बंभरा रवासी आहियूं। हिते डंपर हलाईंदो मज़ूरी कंदो खजी वियो आहे। 1 महीनो 10 ॾींहं थिया आहिनि। रोज़ जा दिलासा एसपी साहब SHO साहब उन जा वारस क़ुरान पाक खणी आया आहिनि, न्याणियूं वठी आया आहिनि। रोज़ जा दिलासा अॼु सुबुह चई करे असांखे मजबूर कयूं। जेको असां अॼु रोड ब्लॉक कयो आहे, धरणो हयो आहे। इहो धरणो असां पटींदा ई न से जेतिरे ते असांखे फिदा हुसैन साम्हूं मिलंदो न असां हिते ई कंदासीं। असांजी वज़ीर आला सिंध, IG सिंध, DIG लाड़काणे खे अपील है त मेहरबानी करे असांजी मदद कर। साईं, मुंहिंजे भाउ खे 1 महीनो 10 ॾींहं थी विया आहिनि, अगवा थी वियो आहे। असां ग़रीब माण्हू आहियूं, मज़दूर आहियूं। मां SP साहब ॾे क़ुरान पाक खणी वियुमि, ॿार वठी वियुमि। उतां जेको आहे हुननि SP साहब इहा ॻाल्हि कई त चए 2 ॾींहंनि में जेको आहे तव्हांजो मसइलो हल कंदासीं। वरी 2 ॾींहंनि खां 10 ॾींहं 12 ॾींहं सब्र करे वरी मां SHO साहब ॾे क़ुरान पाक खणी आयुमि, ॿार बचा वठी आयुमि। SHO साहब इहा ॻाल्हि कई त 1-2 ॾींहंनि में तव्हांजो मसइलो हल कंदासीं। असां ग़रीब आहियूं, मज़दूर आहियूं, पोरियत आहियूं। असांखे वेलो खाइणारा आहियूं। असांखे 10 लख रुपया घुरंदा, चवंदा जे 10 लख रुपया ॾियो त ठीकु आहे, न त तव्हां छोकिरे खे जेको मारे करे रोड ते उछले वेंदासीं। असांजी गुज़ारिश आहे वज़ीर आला सिंध खे, वज़ीर आला सिंध IG सिंध खे ऐं DIG साहब खे, SP साहब खे असांजी गुज़ारिश आहे मुंहिंजे भाउ खे आज़ादु करायो, असांजी मदद कयो। ख़ुदा करण असांजी मदद कई वञे।